प्यारा शागिर्दो थर एजुकेशन यूट्यूब चैनल में पहली कार आऊं या कृष्ण परमार गुजरे वीडियो में असां 12 जो सबक छहों पढ़ियोसीं जंहिंमें वाव मारूफ जे आवाज़न वारा लफ़्ज़ हुआ। अॼु जेको असां सबक पढ़ण वञी रहिया आहियूं उहो 12 जो सबक 7 आहे। हिन में कंहिं बि अखर के जेकॾहिं ये अचे थो त उनजो आवाज़ छा थो थिए ऐं उन सां कहिड़ो लफ़्ज़ ठहे थो। अचो त पाण सबक खे पढ़ो। सबक खे पढ़ण खां पहिरीं आउं हिननि शकिलुनि बाबति तव्हां खां पुछंदुसि त ही शकिल छा जी आहे? पेर। ही पेर आहिनि। पेर में ॿ आवाज़ अचनि था, पे र। पहिरियों आवाज़ पे, ॿियो आवाज़ र। हाणे पे जो आवाज़ कीअं थींदो? जॾहिं पे खे ये आयो तॾहिं थींदो पे ये पे। ॿियो आवाज़ र आहे, रे खे ज़बर आई त ही पढ़बो रे ज़बर र। पे ये पे, रे ज़बर र, पेर। ही शकिल छा जी आहे? डेल। डेल में ब आवाज़न डे ल। पहिरीं आवाज़ डे, ॿियो आवाज़ ल। हाणे डे कीअं थींदो? डाल खे जॾहिं ये आयो तॾहिं ही थींदो डालिए डे ल लाम ज़बर ल, डेल। डालिए डे लाम ज़बर ल, डेल। ही शकिल छा जी है बाबा? रेल। रेल में ब आवाज़न रे ल। पहिरियों आवाज़ रे, ॿियो आवाज़ ल। हाणे रे कीअं थींदो? रे खे जॾहिं ये आयो तॾहिं ही थींदो रे ये रे ऐं ल लाम ज़बर ल, रेल। हाणे अचो त सबक खे पढ़ूं था। सीन खे ज़बर आहे त ही पढ़बो सीन ज़बर स। अॻियां बेबद खे ज़बर आहे त पढ़बो बे ज़बर ब। काफ कलम खे पेश आहे त ही पढ़बो काफ पेश को। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सबको। अॻिते सीन खे ज़बर आहे त ही सीन ज़बर स। ते खे वाव नून ऐं पेश गॾु पढ़बा आहिनि। ते वाव नून पेश तू, स तू। सीन ज़बर स, ते वाव नून पेश तू, सत्तू। पे ये पे, रे ज़बर र, पेर। हे ये ज़ेर ही, पे ये पे, रे ज़बर र, पेर। अलिफ मद आ, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, आहे ने। डालिए डे, लाम ज़बर ल, डेल। हे ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर ही। डालिए डे, लाम ज़बर ल, डेल। अलिफ मद आ, हे ये हे, आहे। रे ये रे, लाम ज़बर ल, रेल। हे ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर ही। रे ये रे, लाम ज़बर ल, रेल। अलिफ मद आ, हे ये हे, आहे। बे अलिफ बा, रे ज़बर र, बार। दाल पेश डु, काफिये के, डुक के। बे ये बे, रे ज़बर र, बेर। वाव ज़बर व, ठे पेश ठो, वठो। खे ये खे, लाम पेश लो, खेलो। अचो तो सबक खे रवा सां पढ़ूं। सबक 7 पेर ही, पेर आहिनि। डेल हीय, डेल आहे। रेल हीय, रेल आहे। बार डुके, बेर वठो, खेलो। हिन सबक में जेको असां पेर पढ़ियोसीं, डेल पढ़ियोसीं, रेल पढ़ियोसीं, बेर पढ़ियोसीं, हिननि सभिनी लफ़्ज़नि में विच में ये आयो आहे। हिन में भी ये आयो है, 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 खेल में भी ये आयो है। हाणे अचो त हिन जहिड़ा असां ॿिया लफ़्ज़ ठाहियूं। पोयों ये ऐं रे साॻियो रखूं था।
अॻियूं अखर असीं बदिलायूं था। जीअं हाणे अॻियां असां दाल ॾींदासीं त ही थींदो दालिए दे रे ज़बर देर। हाणे जेकॾहिं असां दाल ॾेडर खे ये ऐं रे ज़बर साॻियो पोयां रखंदासीं त ही पढ़बो डालिए ॾे रे ज़बर ॾेर। वरी बि अहिड़ो जहिड़ो दाल ढगे खे ये ऐं रे ॾींदासीं त ही पढ़बो ढालिए ढे रे ज़बर ढेर। हिन में भी ये विच में आयो है, हिन में भी ये विच में आयो है, हिन में भी ये विच में आयो है। त हिन ये खे ये मजहूल चइबो आहे। हाणे अचो त डेल जे लफ़्ज़ जहिड़ा ॿिया बि असां लफ़्ज़ लिखण सिखूं। जीअं ॿिए खे ये ऐं लाम ॿिए ॿे लाम ज़बर ल ॿेल पोयां ये ऐं लाम साॻियो रखूंसि था। अॻियूं अखर ॿिए जी जाइ ते वरी बि असां भे लिखूं था। भे खे ये ॾींदासीं त ही पढ़बो भेये भे लाम ज़बर ल भेल। वरी बि ते तारे खे असां ये ॾींदासीं ते ये ते लाम ज़बर ल तेल। अहिड़ो वरी बि जीम खे ये ॾींदासीं जीमीअ जे लाम ज़बर ल जेल। त हिननि सभिनी लफ़्ज़नि में विच में ये आयो है। प्यारे शागिर्दो, हे मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।